सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। मुंहिंजे तरफ़ां अवां सभिनी खे सलाम। अॼु पाण सूमरा दौर जे सिंध में सूमरा हुक्मराननि जे दौर जे हिकु अहम किरदारु औरत किरदारु बहादुर औरत कोयल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिं पंहिंजे शहीद वर जे मढ़ मथां फेरा ॾेई खांसि मोकिलाणी कई हुई। कोयल दोदे सूमरे जी धीउ हुई। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, पंहिंजनि साथियुनि सां शेयर कनि। सिंध में सूमरनि जो दौरु वतन जे आज पे बहादुरी सूर्याइप ऐं सियासी दूरादेशीअ जो दौरु रहियो आहे। हिन दौर में सिंध न फ़क़ति वॾे अरसे ताईं पंहिंजी विञायल आज़ादी हासिलु कई, पर उन जे बचाव ऐं सरहदुनि जे तक़दुस लाइ बि हितां जे सूरमनि ऐं सूरमियुनि पंहिंजे सिर धड़ जी बाज़ी लॻाई। जिते मर्दनि पंहिंजे देश ख़ातिर जान क़ुर्बान कई, उते औरतुनि बि धारियनि दुश्मननि ऐं हमले आवरनि ख़िलाफ़ जंग जोटी तारीख़ में नवां मिसाल क़ाइमु कया। हिन दौर में सिंध जो इक़्तिदार मर्दनि समेत औरतुनि बि संभाले पंहिंजी ॾाहप दूरांदेशी ऐं इंतिज़ामी सलाहियतुनि जा मिसाल क़ाइमु कया। हिन ई दौर में औरतूं तारीख़ में पंहिंजूं ख़ुशगवार ऐं सांढण जोगियूं यादूं छॾे वयूं। इन्हनि अज़ीम देश धन्याणियुनि में ताराबाई, हमूबाई, बाघुलबाई, सारा, कोयल, मालाई ॿियूं औरतूं शामिल आहिनि, जेके सभु सूमरा दौर जूं आहिनि, जिन जे किरदार ते अॼु बि सिंध फ़ख़ुरु करे थी। हिन खां अॻु पाण बाघुलबाईअ ते ॻाल्हि ॿोल कई हुई, ताराबाई ते ॻाल्हि ॿोल कई हुई। अॼु पाण कोयल ते, दोदे जी धीउ कोयल ते ॻाल्हाईंदासीं। तमामु इंतिहाई अहम किरदारु आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू वीडियो खे आख़िर ताईं ॿुधनि ऐं लाइक कनि। सिंध ते सूमरनि जो दौर जो अहम किरदारु कोयल कहिड़ो हुई। हिन पंहिंजे कहिड़नि कारनामनि सबबि मशहूरी माणी। इन खां अॻु असां ॿुधंदड़नि खे सिंध ते सूमरनि जी हुक्मरानी बाबति बुनियादी ॼाण ॾींदासीं। सिंध में सूमरा राज अरबन जे कब्ज़े जी पुॼाणीअ खां पोइ 1911 खां 1011 खां 1351 ताईं जारी रहियो। हीउ दौरु सिंध जी तारीख़ में वॾी अहमियत रखे थो। अरबन जे 3 सदियुनि जे ग़ैर सिंधी राज खां पोइ सूमरनि जी सूरत में सिंध खे पंहिंजो देसी राज मिलियो हो, जंहिं दौर जा सिंधी समाज, ज़बान, अदब ऐं सक़ाफ़त ते गहरा असर पिया। सिंध जे नाम्यारे मुहक़िक़ एम.एच. पंवर मूजिबि सिंध जे तारीख़ में सूमरनि जो दौरु उन करे बि अहम आहे जो हिन घराणे सिंध ते 340 साल हुकूमत कई। एतिरो वक़्तु सिंध में को बि राज घराणो हुक्मरान न रहियो। सूमरा सिंध जा ॾेही हाकिम हुया। हू सदियुनि खां हिन धरती जा फ़र्ज़ंद रहिया आहिनि। ही बिरादरी असुल सिंध जी आहे। हिन वक़्तु कच्छ, गुजरात, सिंध ऐं राजस्थान में आबाद आहे। सूमरनि जे दौर में सिंध जूं सरहदूं इंतिहाई वसी हुयूं। सिंध जा परगि॒णा साॻिया इहे ई हुआ जेकी 641 ईस्वी में राजा चच सरकार जे वक़्त में हुया। तारीख़दान लिखनि था सूमरा दौरु सिंध जो नहायत आलीशान दौरु थी गुज़रियो। हिन दौर में सिंध सुखियो सताबो मुल्क हो, जंहिंजो वापारु समुंड रस्ते मुख़्तलिफ़ मुल्कनि सां हलंदड़ हो। इन दौर में लाहिरी जो बंदरगाह बैनुल-अक़वामी बंदरगाह जी हैसियत रखंदड़ हुयो। ॿियनि मुल्कनि जा ॿेड़ा लाहिरी बंदर ते अची लंगर अंदाज़ थींदा हुआ। हाणे पाण अचूं था पंहिंजे असुल किरदारु कोयल ते, त कोयल कहिड़ो हुई। तारीख़ में लिखियलु आहे त हू सूमरा दौर में सिंध जे हुक्मरान दोदे सूमरे जी धीउ हुई, जेका वरी पंहिंजे सोट नंगर सूमरे सां परणायल हुई।
या उनजो उन सां नाले कयल हुई। मुख़्तलिफ़ तारीख़दाननि कोयल जा मुख़्तलिफ़ नाला ॼाणाया आहिनि, जिन में सफ़िया, सोनल ऐं दादली नाला बि ॼाणायल आहिनि। पर तारीख़दाननि जी अक्सरियत इन ते मुतफ़िक़ आहे त संदसि नालो कोयल हो। थी सघे थो त खेसि वॾ घराणे जी शहज़ादी हुजण ते प्यार मां इन्हनि नालनि सां सॾियो वियो हुजे, छाकाणि त अॼु बि सिंध में इहो रवाजु आहे त जॾहिं को ॿारु जनमु वठंदो आहे त उन जी माउ अलॻि नालो रखंदी आहे, त पीउ, भाइर ऐं ॿिया अज़ीज़ वरी प्यार मां पंहिंजा पंहिंजा अलॻि अलॻि नाला रखंदा आहिनि। असां पिणु कोयल जे नाले सां खेसि मुखातिबु थियूं था, छाकाणि त इहो ठेठि सिंधी नालो आहे। अॼु बि सिंध में लखे औरतुनि जा नाला कोयल आहिनि, पर इहा ॻाल्हि तय आहे त हूअ सिंध वतन जे शहीद दोदे सूमरे जी धीउ हुई ऐं चनेसर जे पुट नंगर सूमरे जी मंङ हुई। नंगर सां कोयल जो मङणो नंढे हूंदे नाले करे छॾण वारी जेका सिंध में रवायत उन मूजिबि थियो। ॼमण खां कुझु ॾींहं पोइ कोयल जो मङणो या कोयल नंगर जे नाले कई वई। थियो हीअं त चनेसर जी माउ भूंगर राय खां पंहिंजे फ़ाइदे में का मज़बूत सनद हासिलु करण लाइ खेसि बार बार पई चवंदी हुई त जेरे मां इश्क थी करियां, पोइ अलाजे मुंहिंजा कहिड़ा हाल थींदा, छाकाणि त मां लहर ज़ाती आहियां ऐं ॾाढे पुटी न आहियां। इन करे सूमरा धारी सम्झी मता मूंखे ॾुख ॾियनि। पोइ जॾहिं दोदे खे धीउ ॼाई ऐं चनेसर खे पुटु, तॾहिं बादशाह ज़ाल वारी ॻाल्हि खे नज़र में रखी चनेसर जे पुट सां दोदे जी धीउ मंगाए छॾी। सिंध जे नाम्यारे लेखक आज़ाद काज़ी कोयल ऐं नंगर जे रिश्ते बाबति लिखे थो त अॻिते हली कोयल जो उन वक़्तु ज़िक्र थो अचे जॾहिं इक़्तिदार जे ख़ातिर चनेसर दोदे ऐं ॿी बिरादरीअ खां कावड़जी पई वियो त संदसि कावड़जी वञण ते दोदे खेसि परचाए वापसि वराइण ख़ातिर मेड़ू मिनथूं कयूं। मुल्क जे वॾे हिसे जी हुकूमत ॾियण खां सवाइ संदसि पुट खे पंहिंजे धीउ वारो संग यादि ॾियारियो। जीअं हिकिड़े बेंत में आयल आहे त ॻल ॾियो गिरहाटड़ियो चए भाकुर विधो भाउ, अदो अबो तोखे चवां तुंहिंजी मरियम भायां माउ, 50 सदियुनि जी भाॻड़ी आहे तो संदाए, नंगर नाठी मुंहिंजो सोनल नुंहुं संध्याए। माना हुनखे चवे थो त नंगर तुंहिंजो पुटु मुंहिंजो नाठी आहे ऐं सोनल जेका मुंहिंजी धीउ आहे सा तुंहिंजी नुंहुं। ॿुधाएसि थो त असां केतिरा रिश्तेदार आहिनि, तूं इक़्तिदार जे ख़ातिर धारंदा वञी पियो फ़ौज कशी कराइण, सिंध ते हमिलो कराइण। आख़िर चनेसर नथो मुड़े। नंगर जो पीउ चनेसर न मुड़ियो ऐं हुकूमत हासिलु करण ख़ातिर धारे लश्कर खे सिंध ते काहे आयो। तॾहिं सूमरनि इलाउद्दीन जी फ़ौज सां वेड़ कई ऐं सिर घोरण शुरू कया। सिर घोर कंदड़नि में कोयल जो मंगींदो नंगर बि हुयो। तारीख़दान लिखनि था त कोयल पंहिंजे मंगींदे खे तयारु कयो त वञ, तुंहिंजे पीउ भली गद्दारी बि कई आहे, तूं वञ वतन लाइ सिर ॾे। आज़ाद काज़ीअ जे लिखण मूजिबि इहो नंगर जंहिं बाग़ीअ जो संग घुरण ते वॾी जुरत सां चयो हो, अव्हांखे यादि रखणु घुरिजे त असांजे रग रग में इज़त ऐं गैरत जो खून छोलियूं हणी रहियो आहे। असां कॾहिं गैरत जो दामन हथां न छॾींदासीं, सिर ॾींदासीं पर संग न ॾींदासीं। चनेसर त वतन सां गदारी करे उन मथां धारियो लश्कर काहे आयो, पर संदसि पुट नंगर वतन लाइ ढाल बणिजी बीह रहियो। जॾहिं दिल्ली मां हमिलो करे आयल लश्कर वतन सिंध ते हमिलो कयो त नंगर ॿियनि देशवासियुनि सां धारे दुश्मन ख़िलाफ़ जंग कई, इंतिहाई सूरियाईअ सां मुक़ाबिलो कंदे शहीद थी वियो। जॾहिं नंगर जो लाश घर आंदाऊं त दोदे जी धीउ कोयल जो फ़ख़ुर वेचा कंधु ऊचो थी वियो, छाकाणि त संदसि मङींदो वतन मथां पंहिंजो सिर घोरे आयो हो। कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, तां पिणु लॼ भरा जे हुअंसि पुट में। दोदे सूमरे जी धीउ कोयल पंहिंजे वर जी लाश पहुचण ते होशगारू ॾेई न रुनी हुई, पर मथसि फ़ख़ुरु कयो। मोह मथे करे पंहिंजी जेॾियुनि, सहेलियुनि ऐं संगतियाणियुनि खे न्यापो ॾिनो हो त जेकी वतन तां सिर क़ुर्बान कंदा आहिनि से मरंदा न आहिनि।
पर तारीख़ जे सुफ़नि में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। दोदे जी धीउ पंहिंजे शहीद वर जे मढ़ मथां फेरा ॾेई खेसि आख़िरी सलाम कयो, मोकिलाणी कई। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।